सल तोता मथो त मथे खण घुर त ॼाए खुदा जे हबीब सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंशाअल्लाह ताला अल्लाह जे इज़्न सां चो अल्लाह जे इज़्न सां राज छॾाईंदो जहान छॾाईंदो पर उहे छॾाईंदो जंहिंखे अक़ीदो एतिक़ाद आहे जंहिंखे मुहबत आहे ऐं जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो बि मुहबत ईमान जो ज़र्रो हूंदो इंशाअल्लाह महबूब जे शफ़ाअत जा हौज़ कौसर जा प्याला पीअंदो मुला ये नमाज़ूं ये तुझा रोज़ा ये तुझा मदरसा ये तुझू तबलीगूं ये तुझा ॼारियूं हणण ये तुझू गुस्ताखियूं ये तोखे कौन कम ॾींदी मुंहिंजे महबूब करीम जी हदीस पाक आहे बुखारी शरीफ खोल पाण करीम फरमाइनि था त को बि माण्हू न जन्नत में नमाज़ सां वेंदो न हज सां वेंदो न ज़कात सां वेंदो न इबादत सां वेंदो न तहज्जुद सां वेंदो इबादत जे ज़रिए जन्नत में कोन वेंदो या रसूल अल्लाह कीअं वेंदो पाण फरमाइनि था अल्लाह जे रहमत खां सवाइ न वेंदो अल्लाह जे रहमत खां सवाइ न वेंदो अल्लाह जी रहमत हूंदी पोइ माण्हू जन्नत में वेंदा मूंखे ॿुधा त ख़ुदा जी रहमत कहिड़ी आहे इन रहमत अल्लाह क़रीबुम मिनल मुहसिनीन रब करीम जी ज़ात बाबरकात हर चङाई वारे खे वेझड़ी आहे ऐं रहमत कहिड़ी आहे क़ुर पाक फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा बछड़ा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे हबीब करीम जी ज़ात बाबरकात सभिनी जहाननि जे लाइ रहमत आहे या बि ख़ुदा जे ज़ात बाबरकात जी तौहीद आहे जो आदम सफ़ीउल्लाह खां वठी हज़रत ईसा नबी अलैहिस्सलाम ताईं माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हुजनि कंहिंजी ख़ुदा को न ॿुधे जे ॿुधे त हिकिड़े मुहम्मद जी ॿुधे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मुल्ला लिखी चिठी चई साईं बुखारी में हदीस आहे छा आहे बुखारी में हदीस आहे कहिड़ी हदीस आहे जे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो नबी साईं पाण थो फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां हौज़ कौसर ते अची बीहंदुसि पोइ जॾहिं हौज़ कौसर ते बीहंदुसि त पोइ हिकिड़ा अहिड़ा मुंहिंजा मुस्लमान उम्मती हूंदा जेके हौज़ कौसर ॾे डोड़ंदा ईंदा मां हुनखे सुञाणंदुसि फलाना 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 पाणी पीअण ईंदा मलाक हुनजे आॾो अची बीहंदा ऐं हुनखे मूं ॾे अचणु न ॾींदा हौज़ कौसर जे वेझो अचणु न ॾींदा मां चवंदुसि उसै हाबी उसै हाबी उसै हाबी इहे त मुंहिंजा सहाबी हुया इहे त मुंहिंजा सहाबी अथव इनखे छॾियो त अचनि मां हौज़ कौसर ते पाणी पीआरियां नबी पाक खे मलाक चवंदा सुहिणा तोखे ख़बर कान्हे तोखां पोइ फिरी विया तोखां बाद में कहिड़ा कहिड़ा बिछड़ा कम कया तोखे ख़बर ई कान्हे का तंहिंजे करे हाणे इहे हौज़ कौसर जे लाइक़ु न थींदा पोइ नबी चवंदो भला छॾियो मां बेज़ार आहियां आहियां पोइ नबी पाक खां तड़े हुनखे भला कपिड़े विठी ईंदा ॾिसो इन मां मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे का हुज़ूर खां पोइ बिछड़ा अमल कयूं हुज़ूर खां पोइ बुरायूं कयूं हुज़ूर खां बाद में दीन खां फिरी विया जन्नतीअ मां जहन्नमी बणिजी विया पर नबी पाक चवे थो मुहजाहल ख़बर हुजे सा त छो चवे हा मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे पोइ मलाइक ॿुधाईंदा उन खां पोइ नबी हथ पटे वेंदो मालूम थियो त ग़ैब कोन्हे न तौहीद कयो तौहीद ॻायो शिरक न सेखारियो माण्हुनि खे ग़ैब ख़ुदा खे आहे अलाह खे बि नबी खे शिरक थी पियो तौहीद हिकु ख़ुदा खे ॿिए खे आहे कोन ॾिसी नबी खे ख़बर कान्हे न हाय हाय मुंहिंजा सोना इहा हदीस सची आहे चओ हदीस चओ सची आहे खोले थो ॿुधायां चओ सची हदीस आहे मां मुल्ला खे चयो ॻाल्हि ॿुध इहो वाक़ियो कॾहिं थींदो चई क़यामत में चओ कॾहिं थींदो ॾाढे चओ कॾहिं थींदो 1400 साल त गुज़री विया आहिनि अञा क़यामत कान आई आहे अञा अॻिते ख़ुदा खे लाइ केतिरो वक़्तु हलाइणो आहे कॾहिं ईंदी 1400 साल नबी पाक अलैहिस्सलाम अॻ में ॿुधायो आहे हीअं थींदो महबूबा करीम जो वाक़ियो क़यामत में थियणो आहे ॿुधाए हिन दुनिया में थो वञे ओ मुल्ला पंहिंजे ईमान खे तूं हाज़ुर सम्झ अथी त कोन पर अक़ुल खे सम्झी पंहिंजा खां पुछाए त इहो त ख़ुदि नबी करीम जो ग़ैब आहे जो थियो वाक़ियो कोन्हे अॻे पियो मुहम्मद ॿुधाए
तू थो चवीं त नबीअ खे ग़ैब कोन हूंदो तॾहिं चवंदो त इहे मुंहिंजा सहाबी हुया ऐं तू नबी करीम जी इन हदीस मां इल्म ग़ैब जी नफ़ी पियो साबित करीं पर मां थो साबित कयां त ख़ुदि इन हदीस मां साबित आहे त मोहम्मद करीम अॻे ई ॿुधाए पियो ख़बर आहे न साईं खे हीअं थींदो अञा दुनिया में उहा ॻाल्हि आई कान्हे का क़यामत में छड़ी आहे पर मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात अॻु में ॿुधाई आहे चयो उहे केरु हूंदा महबूब करीम जी ज़ात बाबरकात जंहिंजे लाइ चवंदो मां महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे इल्म जो कमाल थो मञा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अहिड़ा खोड़ हूंदा न जेके ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूला बि पढ़ंदा ॾाढ़ियूं बि डिघियूं सॾाईंदा मुवहिद बि हूंदा उहे बि असहाबनि जे रंग में सूरत में वञी करे पाण खे असहाबी सॾाए धोज़ कोसर ॾे पे वेंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हुज़ूर जूं तौहीनूं कंदा नबी पाक जे ज़माने में ज़ुल्ख़ुवैसरो कोन हो ॻाल्हायो असहाबी मां मुराद माना सोबत में रहण वारो अचण वारो ॾिसण वारो ज़ाहिर में कलमे भरण वारो महबूब जे ज़माने में हिकिड़ो ज़ुल्ख़ुवैसरो आहे नबी करीम गनीमत जो माल वेठो विरहाए सरकार ॾींदो वञे पाण फरमाइनि था अल्लाह योती व अना क़ासिमुल रब ॾींदो आहे मां मुहम्मद विरहाईंदो आहियां त सरकार विरहाए वेठो उहो ज़ुल्ख़ुवैसरो थी बीठो ए दिल या रसूल अल्लाह ओ नबी इंसाफ कर इंसाफ बेइंसाफी न कर इंसाफ सां विरहाए सरकार फरमाए था वैलक इल्लम आदिल फमन यादिल मिन बादी तुंहिंजे लाइ वैल आहे मां इंसाफ न कंदुसि ॿियो केरु कंदो मूंखां वधीक ॿियो केरु इंसाफ वारो ॼाओ आहे न को ॼमंदो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु तलवार छिके कढी आहे सरकार फरमाए था छा थो करीं ए ज़िल्ली या रसूल अल्लाह अन अज़रिब उनकहू ऐं अल्लाह जा नबी मूंखे मोकल ॾे त हिन वहाबीअ जो मथो वढियां हिन जो सिर कलम कयां हिन खे ख़तम कयां नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था दाहो या उमर ऐं उमर हिन खे छॾे ॾे हे अकेलो कोन्हे इन मिन बिअदी क़ौम हिन जे जिस्म मां नस्ल मां ख़ानदान मां हिकिड़ी क़ौम पैदा थींदी जेका क़यामत ताईं हलंदी रहंदी इहा ई कम हूंदा जेके हिन जा कम आहिनि या रसूल अल्लाह पार पता ॿुधाए मदीने जो मीर तो फरमाए यक़रऊन अल क़ुरान वला युजाविज़ तराक़ीहिम क़ुरान घणो पढ़ंदा पर निड़न खां हेठि कोन लहंदुनि नमाज़ी हूंदा तव्हां खां ॾिघियूं नमाज़ूं पढ़ंदा रोज़ात हूंदा तव्हां खां ॾिघा रोज़ा रखंदा इबादत तव्हांजी खां हुननि जी घणी हूंदी अवां हिननि जे तक़वा परहेज़गारी खे ॾिसी लॼी पिया थींदव शर्मिंदा पिया थींदव पर मुंहिंजा महबूब तोता क़ुर्बान वञा पाण फरमाए था यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमिया इन रोज़े हज ज़कात क़ुरान तिलावत मदरसन तबलीगुनि जे बावजूद दीन खां ईअं निकिरी वेंदा जीअं तलवा तीर कमान मां निकिरी वेंदो आहे नमाज़ुनि जे बावजूद पक्का बेदीन हूंदा साहबी तो चवे महबूब असांखे झलियो त न मारियो क़यामत ताईं हलंदा सच ॿुधाए त सोने नबीअ जी ॻाल्हि सची थींदी या न खणी वाइदो कर थींदी या न मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि सची थींदी महबूब फरमा थींदा ऐं वाकई उहे थींदा रहनि था पिया क़ुर्बान वञा फारूक आज़म खां पुछियोसीं जेको उथी बीठो हो महबूब खे पुछे त या रसूल अल्लाह इंसाफ़ कर ऐं नबी सही जंहिंजे लाइ फरमाए त इन जो नसुल हलंदो इन जा पार त ॿुधाए कुहारो कहिड़ो हुउसि लाड़काणे वारो मोकल जो त ॿुधायांव ॿुधायां पंहिंजे तरफ़ां न हदीस मां पंहिंजे तरफ़ां का बि ॻाल्हि इंशाअल्लाह कान कबी महबूब जे पाक हदीस जे किताब मां सैयदना फारूक आज़म क़ुर्बान वञाए सजण जंहिं पलीत खे मारियूं पे लखणी तरार नबी खणी झली त छलेसि इहे निभागा क़यामत ताईं हलंदा भला जेको उथी बीठो हो नबी खे पियो चवे इंसाफ़ कर उनजी मुहांडो कहिड़ो हो ॾाढ़ी कुड़ियल हुअसि मुछूं रखियल हुअसि हेॾी सिंध हुअसि सूट पियल हुअसि बुशेट हुअसि टाई ॿधल हुअसि न वाह वाह मुंहिंजे महबूब करीम जो गुलाम तो चवे जंहिंमहिल उथी बीठो त कुसलिया ॾाढी तमामु ॾिघी ऐं वॾी ऐं घाटी गायरुल आइन अखियूं हुन जूं अंदर नातल जबहत हे निराड़ पेशानी निकतल ॿाहिरि सूअर जे सूंढ वांगुरु सम्झो था न सही
मथे जे मथा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ कारो टिको व मुशम्मिरुल आज़ार उन जी जेका गोॾ ही या काच ही सलवार ही सा ज़रे घटि अध पिलीअ खां बि मथे छिकियल आहे मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए था व महलूकुर रात टिकड़ कूड़ियल हथ जहिड़ो दोदाई रोड समझो ॻाल्हि आहे न महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जो ग़ुलाम तो पार पता ॿुधाए पाण फरमाए था ये पार पता ॾिसी छॾियो कंधु भिड़सा जो मोटो पाॾे जहिड़ो हा न साईं पेट भिड़सा जो अॻिते निकितल ढूंगो वरी पोइते निकितल इहे पियो खैर जो जहिड़ो गाजी शाह जो पाॾो पियो हुजे परे खां परे खां पधरा बूथ बिना जा कारा हा न साईं अलाह शल पनाह ॾे चओ आमीन वरी बि चओ आमीन सरकार फरमाए था सुञाणे छॾियो पाण वरी ईअं फरमाए था सीमाहुम तहलीक मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां इन्हनि जी ख़ासि निशानी हूंदी मुछ ते बि पाकी घुमाईंदा त मथे ते बि पाकी घुमाईंदा ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हबीबन करीमन जा गुस्ताख बेअदब हे हाणे महबूब पाक जी हा तौहीद थी बयान थिए हबीब खे पेटे इंसाफ़ कर ख़ुदा जे हबीब जहिड़ो इंसाफ़ वारो दुनिया जे तख़्ते ते न को आयो वा न को ईंदो न को ॼाओ वा न को ॼमंदो मके जे सरदार जी न्याणी आहे उन जो नालो फातिमा है उन ते चोरी साबित थी आहे हुज़ूर फरमाए था अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे अस्सारिक़ु वस्सारिक़तु फ़क़्तऊ अयदियहुमा उन जो हथ कपियो मदीने शरीफ़ जो सरदार मदीने शरीफ़ जो उन जो हथ कपियो नबी करीम जे ज़ात बाबरकाह जे दरबार में सहाबी सफ़ारश खणी आया आहिनि क़िबला तहूण ते चोरी भरे था ॼऊं क़ौमी सरदार जी धीउ आहे रईस नवाब जी न्याणी आहे ऐं बा माईअ जो हथ कपजी पवे माफ़ी बि ॾियो हथ बि न कपियो ॾंड बि भरे था वठूं जंहिंजी चोरी थी आहे तंहिंखे बि राज़ी था कयूं पिया औरत जो हथ न वठिजे वाह इंसाफ़ वारा नबी पर फरमाए था लौ कानत फातिमतो बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़तातुहा ये त वॾेरे जी धीअ फातिमा है पर मां मुहम्मद करीम जी न्याणी फातिमतु ज़हरा जेका क़यामत ते पुलसरात तां लॻंदी त मलाइकनि खे अल्लाह चवंदो ऐलान कयो ओ महशर वारो अखियूं हेठि कयो जो मुहम्मद जी न्याणी जन्नत ॾे थी वञे पीर पैगंबर नबी वली गौस सब अचो झुकाईंदा मुंहुं हेठि कंदा इन फातिमत बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर जी न्याणी पुलसरात पार कर रही आहे सभु अखियूं झुकाईंदा पर फरमाए था जेकॾहिं चोरी अहिड़ी औरत ते जेका मुंहिंजी धीअ फातिमा आहे उन ते साबित थियो हा त मां इंसाफ़ वारो नबी उन जो बि हथु कपिया हा मां इंसाफ़ लाइ आयो आहियां मुहम्मद बेइंसाफ़ आहे कोन हे वहाबिन जो ॾाढो वरी नबी करीम खे पियो चए इंसाफ़ कर सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे साहबी ॿुधायो त हुनजो नालो हो ज़ुल्ख़ुवैसरो छा नालो साईं छा नालो हरकूस हुनजो बि नालो लिखियो अथनि हरकूस मुंहिंजा हरकूस बिन ज़ुहैर ज़ुल्ख़ुवैसरा जे नाले सां मशहूर हो जेको नबी करीम खे पियो नमाज़ूं बि पढ़ंदो हो ज़ाहिर में सहाबी बि हो हाणे अहिड़ा मुंहुं न मुला खे चओ थो सोचे त नबी कोन सुञाणंदो ऐं नबी चवंदो मुंहिंजा सहाबी आहिनि मला खे चवंदा तड़े छॾियो वेझा न चढ़जो इहे फिरी विया हा मुंहिंजो हाओ सरकार जी हदीस सची आहे नबी करीम सुञाणे थो उन वहाबिन जे ॾाॾे खे जेको सहाबिन जे रंग में हो ऐं उन मज़ा तव्हांजो नसुल क़यामत ताईं पैदा थियो आहे इहे ई जहन्नम में वेंदा महबूब अॻे 1400 साल ॿुधायो आहे महबूब जो इल्मु ग़ैब बरहक़ आहे इन मां नबी जी बेख़बरी साबित कान्हे ख़ुदि मुस्तफ़ा जो इल्मु ग़ैब इन मां साबित आहे ख़ुदा जे नबी अॻु वाट ॿुधायो आहे ॿाहिरि पोइ क़यामत में ॿुधाईंदो ॻाल्हाईंदा था हलो चओ चओ ॾाढे चओ वो जेका अॻु वाट ॻाल्हि ॿुधाई सा अल्लाह पाक जे प्यारे महबूब जे इल्म ग़ैब जी दलालत करे थी या न नबी पाक अलैहिस्सलाम जे इल्म जी निशानी आहे या न मुला पियो चए ख़ुदा जी हा तौहीद आहे जो नबियनि खे नऊज़ बिल्लाह माज़ अल्लाह जहन्नम में मोकिले मुंहिंजो चरिया ईअं न आहे ख़ुदा जी हा वहदानियत आहे जो रब करीम जी ज़ात जो नबी दुआ घुरे त पत्थर मां ॾाची पैदा थी पवे या ख़ुदा जी तौहीद आहे अल्लाह जो नबी जेकॾहिं मिट्टी करे चीकी मिट्टी ठाहे उन मां गेरो बणाए कबूतर बणाए या अल्लाह जी तौहीद आहे जो ख़ुदा जो नबी फूक ॾे त उहो मिट्टी मां परंदो थी उॾाणो हलियो वञे चवंदा अल्लाह जे ज़ात जी हा तौहीद आहे तौहीद न कर ख़ुदा जे नबीअनि जी माउ जे पेटां अंधो ॼमे ईसा नबीअ जो हथु लॻंदो वञे मादरज़ाद अंधो चङो भलो थींदो वञे जेकॾहिं को मोह आहे मरी वियो आहे ईसा अलैहिस्सलाम वटि आंदो वञे
वञे हज़रत ईसा अलैहिस्सलाम फूक जे दमे ईसा अलैहिस्सलाम जे फूक सां तो मुर्दो जेरो थी पवे। इहा अल्लाह जे ज़ात जी तौहीद आहे, रब जी वहदानियत आहे जो नबीअ खे पावर अता फरमाए। कतादे खे तीर लॻी वञे, अख निकिरी पवे, दोडो तिरीअ ते आहे, नबीअ वटि दाही आयो आहे, या रसूल अल्लाह अख निकिरी पई आहे। ख़ुदा जो नबी उहा निकतल अख साॻी जॻह ते रखी, तिरी रखी, मथां चवे अल्लाहुम्मा रब्बन नास इज़हबल बास, ओ माण्हुनि जा रब हिन जो दर्दुल्ला आहे। हबीब हथ हटाए त अख अखियुनि जहिड़ी। कतादो चवे ख़ुदा जो कसम आहे ॿई अखियूं रब ॾिनियूं हुयूं, हिकिड़ी तीर कढी आहे, वरी उहा मोहम्मद अरबी मोटाए ॾिनी आहे। हाणे हिकिड़ी कुदरती रब आहे, वारी अख आहे जेका कुदरती रब ॾिनी आहे, ऐं ॿी उहा अख आहे जेका मौजज़े तौर मिली आहे। उन ॾींहं खां पोइ कुदरती अख जेका हूंदी सा उथी पवंदी हुई, जेका नबी मोटाए ॾिनी सा वरी न उथी। कॾहिं सूर न कयईं, कॾहिं चिपी न कयईं। ओढ़ो थींदो वियुसि, हुन जी नज़र खुटंदी वई जेका हबीबन वठी ॾिनी, तंहिंजी नज़र ई कान खुटी। या अल्लाह जी तौहीद, या अल्लाह जी चओ चओ छा आहे बाबा अल्लाह जी। असहाबी दुश्मन खे मारे थो, काफ़र खे क़त्ल थो करे, जाइ तां तकड़ो लथो आहे, टंग भॼी पई आहे, मुजादा पिनी ॿ टुकरा रेड़ियूं ॾेई पटको वेठे नबी जे दरबार में आयो आहे। या रसूल अल्लाह तो वारे दुश्मन वहाबीअ खे जहन्नम में पहुचाए आयो आहियां, टुकर करे आयो आहियां, पर तकड़ो आयसि पे टंग भॼी पई आहे। पर समुदाय सितर जिलक जंग सिधी कर, टंग भॻी पई आहे, टंग सिधी कयईं, फमसहू बियदिल मुबारका। हबीबन जी ज़ात बाबरकात पंहिंजे बरकत वारो हथ घुमायो आहे, हथ घुमंदो वियो, भॻल हॻो ठॾो चङो भलो थींदो वियो। या ख़ुदा जी तौहीद आहे, चओ चओ ख़ुदा जी। इहो अल्लाह जे ज़ात जी तौहीद आहे जो रब पंहिंजे नबीअ खे शान अता फरमाए। ख़ुदा जो कसम आहे पाव पाणी जो आहे, पाव पाणी जो आहे। 1500 उञारा हन, 1500 घोड़ा हन, उठ हन, हबीब जे दरबार में आया हन। या रसूल अल्लाह उन था मरूं पिया। हबीब फरमाए था मुंहिंजो प्यालो पाणीअ वारो खणी अचो, सरकार जे दरबार में खणी आया। पंहिंजो हथ मुबारक अंदरि विझनि था पिया, हथ कढी ॿाहिरि पाण सरकार खोले विहनि था। मुंहिंजा प्यारा तो त 5 आंगुरनि मां दरिया 5 जारी थी विया। उंगलियां है फैज पर और टूटे हैं प्यासे झूम कर, नदियां पंजाब रहमत वाह। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में असाब पेश था। उन गिलास में या प्याले में आंगुरनि जा मथा मस पुछा हन, हथ ॿाहिरि कढियो त 5 आंगुरनि मां 5 नदियूं दरिया जो पाणी जा जारी थी विया। सरकार फरमाए था पाणी पीआरींदा वञो। असहाबनि पीतो, घोड़नि पीतो, खलियूं भरियूं, मस्केज़ूं भरियूं, सादारियूं भरियूं, दिला मट भरियूं। साहबी खे चयो ॾे ख़बर घणा हो, जे ख़ुदा जो कसम आहे 1500 साहबी हासे, पर जेकॾहिं लख हुजे हा त बि मुंहिंजे हबीब जो पाणी कोन खुटे हा। मां थो चवां कीअं खुटे हा। हबीब करीम पंहिंजे आंगुरनि जे कनेक्शन खे हौज़ कौसर सां ॻंढे छॾियो। इन्ना आतैना कल कौसर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तोखे असां ख़ैर कसीर अता फरमायो आहे, कौसर तोखे असां अता फरमायो। हथ में हर शइ आहे, जंहिंखे महबूब मोहम्मद करीम जेतिरो ॾिनो सो घणो ॾिनो। सला शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। बड़ी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। अब अल्लाह जे तौहीद में शान आया तौहीद ॾाढे ॻाल्हायो। अल्लाह जी तौहीद आहे जो नबियनि खे, पीरनि खे, फ़कीरनि खे दोज़ख ॾे मोकिले। ख़ुदा जो कसम आहे ख़ुदा जे तौहीद जी हिनखे ख़बर ई कान्हे का। दुरूद पढ़ त मां तोखे अर्ज़ु कंदो हलां। वरी सलाम बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। या बि ख़ुदा जी वहदानियत आहे न अदा, जो मूंसां पियो मिनथूं करे, रब्बे अरनी अंजुर इलैक, मौला दीदार कराए त तोॾे वाझायां। जवाब पियो मिले लन तरानी, मूंसां कोन ॾिसी सघंदे। साईं राज़ी थी न कोन ॾिसी सघंदे। ॻाल्हाओ ॿुधे पियो, गुफ़्तगू ॿुधे पियो, कलाम ॿुधे पियो, बेमिसाल कलाम। मिनथूं पियो कर, रब जे लन तरानी, तूं ॾिसी कोन सघंदे।
मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत मूसा मिनथूं कयूं आख़िर रब शर्त रखियो भला ठीकु आहे मां पंहिंजी तजल्ली पहाड़ ते थो मोकिलियां डायरेक्ट कोन थो मोकिलियां इनडायरेक्ट थो मोकिलियां तूं जबल ॾे निहार मुंहिंजी जबल जे मुंहिंजी तजल्ली जेकॾहिं जबल बर्दाश्त करे वियो त ऐं प्यारा मूसा तूं बि ॾिसी सघंदे पर जे जबल न बीहो बीठो न सही सघियो त तूं बि ॾिसी कोन सघंदे क़ुर थो चए फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन व खर्र मूसा साइक़ा अल्लाह ताला पंहिंजी तजल्ली मुबारक जबल जे मथां फिटी कई आहे जबल ज़र्रा ज़र्रा थी वियो आहे मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो आहे हज़रत अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह मिशकात शरीफ़ जो शरह लिखियो आहे मिरकात उन मिरकात में शरह में थो लिखे पियो त हज़रत मूसा अला नबी अलैहिस्सलाम बेहोश पियो रहियो बेहोशी खां बाद जॾहिं होश में आयो अखियूं बंदि हुयूं ख़ुदा जी तजल्ली ॾिसी बेहोश थी वियो अखियूं पूरजियूं जमल होश में आयो अखियूं जो पटियईं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पहिरीं नज़र उठनि जे कतार ते पई बेहोशी खां पोइ अखियूं जो पटियईं त पहिरीं नज़र उठनि जे कतार ते पई 200 उठ हा वञी रहिया हा अखि खुलंदी वई लाइट पवंदी वई उहे 200 उठ सड़ी भस्म जी खाक थी विया मिटीअ जो ढेर थी विया अल्लाह जी तजल्ली जबल ते जबल मां मुंतकिल थी अख में आई अख मां मुंतकिल थी उठनि ते वई उठ सड़ी आहे पर अख नबीअ जी सड़ी बेहोश थियो किरी पियो पर नबीअ जी अख कान सड़ी मालूम थियो त नबीअ जे अख में पहाड़ खां वधीक पावर आहे मालूम थियो त अल्लाह जे नबीअ जी निगाह मुबारक जबल खां वधीक ताक़त वारी आहे पर उन खां बाद में वरी मूसा अलैहिस्सलाम खे फ़ाइदो थी पियो आहे कान यंज़ुर मूसा उन तजल्ली ॾिसण खां पोइ तोड़े बर्दाश्त करे कोन सघियो आहे सही कोन सघियो आहे किरी पियो आहे पर वरी फ़ाइदो अखियुनि में अची वियो आहे ऊंदाही राति हूंदी हुई जबल जे चोटीअ ते मथे कार्य राति में 30 मैलनि जे मुफ़ासिले ते किवली घुमंदी हुई माकोड़ी घुमंदी हुई त मूसा अलैहिस्सलाम ॾिसंदो हो घणे अरसे में अबा घणे मुफ़ासिले ते फी लैलत ज़ुलमा ऊंदाही राति में सफ़ा अंधेरी राति आहे 30 मैल ऊंदाही राति में जबल जे चोटीअ ते माकोड़ी सम्झो था लाइन किवली छा चवंदा हो माकोड़ो बि शइ आहे माकोड़ो वॾो थींदो आहे सम्झो था न साईं किवली नंढड़ी थींदी आहे जेका मेठाण बेठाण त झटि पहुची वेंदी आहे ज़रूरी आहे सफ़ा नंढड़ी ओ राईअ जे दाणे खां बि नंढड़ी आहे इहा अल्लाह जो नबी 30 मैलनि ते ऊंदाही राति में जबल जे चोटी ते ॾिसंदो अबा जेको ऊंदाहीअ में 30 मैल ॾिसे सो चिटे ॾींहं में भला बीण ते ॾिसे हा न अबा चिटे ॾींहं में बीण ते ॾिसे कंहिं ॾिठो मूसा कहिड़ो मूसा जंहिं तजल्ली ॾिठी तजल्ली कहिड़ी सिफ़ाती उहा सिफ़ाती बर्दाश्त बि कोन कई पर नज़र वधी वई आमना जे लाल तां क़ुर्बान वञा मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा रूबरू रब खे ॾिसे थो न को मुंहुं फेरे थो न को अखि छिंभे थो रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनिर रास आमना जो लाल थो चवे मां पंहिंजे रब करीम जे ज़ात खे न मथे वारनि अखियुनि सां वञी ॾिठो मूसा तजल्ली ॾिसी बेहोश आहे नबी करीम बेहोश कोने मूसा अज होश रफ्त अज यक परत ए सफात तू ऐन ज़ात में नगरी वदर तबस्सुमी कुर्बान आमना जालाल मूसा सिफाती तजल्ली ॾिसी बेहोश थी वियो आहे तू ऐन ज़ात खे ॾिसी पियो ऐं तू मुंहिंजा हबीब मुरकी पियो छा पियो करे चओ मुरके पियो मुंहिंजे हबीब जी मुर्क तां जहान घोर करे छॾिया हबीब जी मुर्क थींदी जहान जा गम लही वेंदा ओ मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था रायतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनिर रास मां पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात खे मथे वारनि अखियुनि सां ॾिठो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त 1.25 लख नबी हेठा आमना जो लाल पंहिंजे पेज़ार सूधोला मकान ते आहे इहा मुंहिंजे अल्लाह जी तौहीद आहे इहो कंहिंजो शान आहे चओ कंहिंजो शान आहे वठी केर वियो अब इन जगह ते पहुचाइण वारे जो कमाल आहे न सही मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जंहिं हस्ती हबीब खे इन जाइ ते पहुचायो आहे शान उन जो आहे वाकई महबूब जो बि शान आहे वाकई नबी करीम खे ख़ुदा नवाज़ियो आहे पर वाह मुंहिंजा मौला तुंहिंजो कुर्ब जो जहान सिके पियो मुहम्मद अरबीअ खे हिकिड़ी घड़ी न 18 वरिया रातिनि जा दीदार पियो कराए
घणो अरसो सही ॾाढे ॻाल्हि घणो अरसो कल रिवायतन 18 वरिया लिखियो आहे पर अल्लामा खफ़ाजी अल्लामा अब्दुल बाकी इन ॿिन्ही लिखियो आहे त असांजी तहक़ीक़ आहे मेराज वारी राति 18 वरिया कान थी 80,000 साल राति जो अरसो आम रिवायत 18 वरनि जी आहे आम रिवायत 18 वरनि जी आहे पर ॿई बुज़ुर्ग फरमाइनि था पिया त असांजी तहक़ीक़ ॿुधाए थी त नबी करीम जी ज़ात मेराज वारी राति हिन दुनिया वारे हिसाब सां 80,000 साल ख़ुदा जो दीदार कयो वाह भिटाई साहब क़ुर्बान वञा भिटाई जो जहिड़ो रूह गॾु बीठो फरमाए थो तुम्बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार कोड़े कीरत आया माझी मणियादार जनगढ़ ॿाहिरि गायो सारी सभ जमार पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंघार आ मथां मंगणा चढ़ी दुर द्वार अतहियात लिल्लाहि वस्सलवात व तय्यबात खिली कयई खीकार अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु इय परूरज पचार पोसयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे वाह सोना लतीफ़ अल्लाह जे वलीअ जी ॻाल्हि त ॾिसजो त कोड़े कीरत आया मांझी मर्यादार आदम आयो नूह आयो सुलेमान आयो ज़करिया आयो कई आया कोड़े कीरत आया कई सवाली आया मांझी मर्यादार पर तन गढ़ ॿाहिरि गायो सारी सभ जमार सारी ज़िंदगी तुंहिंजे दरबार खां ॿाहिरि बीठा पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंघार ओ मुंहिंजा यतीमनि जा यार आमना जा लाल रब करीम फरमायो त ॿिया ॿाहिरि हुजनि मुंहिंजो मुहम्मद मथे वठी अचो मंगना चढ़ी दुर द्वार हबीब मथे आ त तोखे दीदार कराया पो अतहियात लिल्लाहि वस्सलवात व तय्यबात खिली कयई खीकार तेरे यतीमन जो या रब जे साम्हूं थियो आ दीदार ख़ुदा जो थियो आ त हबीब पियो चवे अतहियात लिल्लाहि वस्सलवात व तय्यबात मुंहिंजा मौला जानी इबादत तोले मल मुंहिंजी बदनी इबादत तोजे लाइ हर इबादत तो रब पाक जे लाइ आ मां तुंहिंजे दरबार में इज्जत खणी आयो आहियां आजिज़ी खणी आयो आहियां हबीब पंहिंजी आजिज़ी पियो पेश करे रब पियो चवे अस्सलामु अलैका अस्सलामु अलैका ओ सुन्नी चओ अस्सलामु अलैका ॾाढे चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी रब पियो चवे या नबी तो ते सलाम छा पियो चवे या नबी ॾाढे चओ या नबी ज़ोर सां चओ या नबी तो ते सलाम अस्सलामु अलैका अय्युहन नबी वाह मुंहिंजा रब तुंहिंजो शान वाह रब तुंहिंजी तौहीद वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान रब पियो चए अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु मुंहिंजा महबूब तो ते सलाम तो ते बरकतूं तो ते रहमतूं वाह यतीमन जा यार वाह मिस्कीननि खे संभालण वारा जब अल्लाह सलाम कयो हबीब ते हबीब जे अखियुनि मां लुड़क वही आया रब आलमुल ग़ैब सीने जा राज़ ॼाणंदो आहे पर पुछे थो मुंहिंजा हबीब अखियुनि मां लुड़क थो वहाई पियो मुस्तफ़ा तो चए मौला मूं ते त सलाम थो पढ़ी मूं ते त रहमतूं थो मोकिली पर ज़मीन ते गुनहगार छॾे आयो आहियां